छा सांवल खान खे तो मुंहिंजे मथां फायर कंदे ॾिठो? उनजो रुख तव्हां जे तरफ़ हो ऐं हथियार बि हथ में हुओसि। केतिरो त मां बि ॾिसी चुको आहियां, पर पोइ बि तस्दीक करणु चाहियां थो त सांवल खान आख़िर मुंहिंजे मथां छो ऐं छा लाइ फायरिंग कई? आख़िर उहा वजह छा आहे? जॾहिं त असांजे विच में ॻाल्हियूं थी चुकियूं हुयूं, पोइ बि हू मुंहिंजे मथां फायरिंग छो कयो? तो जेका पंहिंजे दॿे ते मुंहिंजी बेइज़ती कई आहे, उनजो पलांद त मां तोखां वठंदुसि ई वठंदुसि। अहिड़ो त तोखां पलांद वठंदुसि जो गोॾनि भर अची ज़मीन ते फको कदे। ऐं जेकॾहिं तूं चाहे मां गोॾा ज़मीन ते न फहकाया त मां पंहिंजो नालो मटाए कुत्ते जे मथां रखे छॾींदुसि। सौर चाकर खान सांवल सां मिलणु चाहे थो। न्यापो ॾेई छॾी, तोखे हाणे इजाज़त आहे, वञ। हिन महिल मां सिर्फ़ु न्यापो ॾियणु आहियां। शाम ताईं जेकॾहिं सांवल असां वटि ज़ाहिर न थियो न त पोइ असां हितां ॿधी खणी वेंदासीं।